मियां ईसा खान पुट जी शादी पियो कराया खबर दे किथा रईस अकबर खान जे घरा खबर न बुधिया ऐ बुध काज ठाहू को कंदुस ठाहू को भल कर जाड़ा खान के तो तोखे रोके ईसा खान मुझो मकसद इहो भत खाईंदो या घर ये फूकिया बैठा हूंदो अदा जेकॾहिं सुल्तान ने इजाज़त ॾिनी त पोइ ज़रूर खाईंदासीं। अरे मुझे गाल से बुध ईसा खान भला घर जो वॾो तूं आहीं या सुल्तान खान? जाड़ा खान 5 ॾींहं गुज़री विया बाक़ी अथई 25 ॾींहं इहो ॿुधाए थो छॾां मलूक छाजा 25 ॾींहं इहो असुल में जाड़े मुखां ईसा खान हिन खे छॾ हिन जो दिमाग़ हाणे कमु नथो करे मूंखे रुगो इहो ॿुधाए त तव्हां भत खाईंदो या न बस। अगरि जॾहिं वक़्तु आयो न इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं असां बि ॾिसंदासीं। रे जाड़ा खान मुंहिंजो दिमाग़ छा में ख़राब थी वियो आहे रेतो बलूक जी ॿी महिल हेॾी ठीकु आहे अञा। अरे मलूक जॾहिं बि मूंखे घिटीअ रस्ते थो मिली तॾहिं तो पियो मूंखे ॿी हगण ये आंगुरियूं थियूं पियूं हलनि भला मूंखे ॻाल्हि ॿी ॿुधाए तो कॾहिं भला कंहिंसां वहिंवार कयो आहे या न? पहिरियों ई तूं मुंहिंजो ग्राहक आहीं महीने में मूंखे 40,000 मिलंदा हिन करे तोखे कन खणाइण लाज़मी थो सम्झा ॿियो छा कयां पोइ इहो चवंदे त महीनो गुज़रंदे देरी कोन थी वई ऐं मूंखां यादगिरी विसरी वई इन्हे करे तोखे यादि थो ॾियारियां ॿियो छा कयां। रुका मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि या दिलि में तो वटि ॿी मूं वटि पती तो सॼे ॻोठ में टठोरा पिटी तो पती तो रुगो मूंखे ख्वार ख़राब कंदो सॼे राज में। माण्हू छा चवंदा छा चवंदा माण्हू त जाड़े वटि एतिरा पैसा बि कोन्हनि जो मलूक जो कर्ज़ु लाहे माण्हू छा चवंदा त हेॾो नालो आहे जाड़े खान जो ऐं मलूक खां व्याज खयईं इन्हे करे चवां थो त कुझु अकुल कर जेकॾहिं ॿीहर तुंहिंजे ज़ुबान ते मुंहिंजे पैसनि जो नालो आयो न त सम्झजांइ त तो वारा पैसा ॻोह गी वई ॻोह ऐं इहो सम्झजांइ त तो वारो ढींगो ई डेरी सम्झी वे न। सुल्तान तू मूंखे कमज़ोर न समझ जेकॾहिं मूं तो ख़िलाफ़ हथियार सिधा कया त वॾी खून रेस थींदी क्या पोइ तूं रहंदे या मां बि इहो चाहियां थो त तूं हथियार असांजे मथां सिधा कर त असां हिक ॿिए जो वज़न आज़माए ॾिसूं। इहा आलम जी चाल आहे त असां ॿई विढ़ूं पाण में पर मां नथो चाहियां आलम पंहिंजी चाल में कामयाब थिए। जेकॾहिं सुल्तान तोखे मुंहिंजी ज़बान ते यकीन आहे त तूं मुंहिंजे हमराहनि खां पुछ। सुल्तान उन ॾींहुं कुझु मिंटनि जो फ़र्क़ु थी वियो जे तव्हां कुझु अॻु अचो आहे न त वरियाम तव्हांजे हथ चढ़ी वञे हा इन्ही जो मतिलबु त आलम बाज़ वांगुरु आयो ऐं झिरकी खे झटे हलियो वियो ऐं तव्हां कुझु न करे सघियो। असांजे ख़्वाब ख़्याल में बि कोन हो त आलम खान अची वेंदो। असांखे त बाबा साईं फोन कई त असां अचण वारा आहियूं ऐं असां इन जे करे लापरवाही कई ऐं इहा असांजी ग़लती आहे। सुल्तान तो मूं ते गोली हलाई मूं तोखे माफ़ कयो में तव्हांजो नालो कोन ॾिनो। जेकॾहिं तूं असांजो नालो ॾींहं त छा थिए माण्हू त खूननि जे केस मां बि ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। सुल्तान इहा त मूं फॉर्मेलिटी पूरी कई तूं छा थो सम्झी जेकॾहिं ईअं न कयूं हा पुलिस जो ज़ोर घटिजे हा छो त पुलिस जो सॼो ज़ोर मूं ते ऐं सुल्तान पोइ इलाज बि कोन थी सघे हा इन करे मूं एनसी कटराई ऐं उन में अकबर ऐं आलम खान जो नालो ॾिनो जॾहिं त गोली तो हलाई जॾहिं त इहा मूंखे बि ख़बर हुई सुल्तान त अकबर खान खे पुलिस गिरफ़्तार त छा हथ बि कोन लाहे सघां। ठीकु आहे राणा खान मां तोते इतबार कयां थो पर तोखे तोहफ़े में वरियाम जो लाश मूंखे ॾियणो पवंदो। वरियाम हथ चढ़ी वियो न सुल्तान त पूरो कंदासीं पर मां चाहियां थो त वरियाम खां अॻु आलम इन अकबर खान जो बिलो कयूं। जेकॾहिं मुंहिंजी भेण तो वटि न आहे
त मुंहिंजो पलांग अकबर खान तरफ़ थिए थो। इन करे सभ खां पहिरियों ई असांखे अकबर खान जो शिकार करणो आहे। जीअं तुंहिंजो फ़ैसिलो सुल्तान, मां तोसां हर क़दम ते गॾु हूंदुसि। दुआ पुत चाहे त करे प्यार। अम्मा गुराम चयो त अॼु मां तव्हां सभिनि खे चाहे करे प्यारींदसि। छा मूं इहा ॻाल्हि कई आहे छा? हा हा तो त चयो हुयो। पोइ त अॼु गोराम जे हथनि जी चांहि पीअणी पवंदी। ठीकु आहे जेकर तव्हां सभिनी जो राय इहो आहे न त मां चाहे करे थो चाहियां। अम्मा हाणे त तोखे ख़बर पई न त गुराम असां सां सचो आहे। अम्मा हीअ त शुरूआत आहे, ॾिसूं था अञा केतिरो फर्माबरदार रहे थो। समझा तो त सुभाणे मानी भी पचराई थी ऐं कपड़ा भी धोराई थी। वॾनि माण्हुनि जी धीअरुनि सां शादी करण जो अंजाम इहो हूंदो आहे। मूं कॾहिं इहो सोचियो ई न हुयो। हलड़े हल गोराम तुंहिंजा भाग ठाहे वठ चांहि, कहिड़ी देरि लॻंदी। माई वरी कीअं अचण थियो? अदी ॾाज जी तैयारी लगी पई आहे। इहे पंध त हूंदा ई हूंदा। घर नीलाम करे ॾाज वठण जी ज़रूरत नाहे। जेतिरी तव्हां में सह पाए ओतिरो ई ॾाज वठो। अदी असीं त कुंवार जी दिल ते ॾाज वठंदासीं न। सुभाणे पे वियसि शहर दोहरी वठण लाइ। पोइ सोचुम कुंज खां पुछांसि, जेकॾहिं उहा पाण हली पसंदि करे त सुठी ॻाल्हि आहे। कुंज जी का बि पसंदि नाहे, तव्हां पंहिंजी वितार ज़ोर लायो। तैयार थी वई गर्मा गरम चांहि। वाह वाह, चांहि हिन तैयार कई आहे छा? जी जी मम्मी। मां बि पी त ॾिसां, जेकॾहिं अथसि सवाद पोइ हिन खां नौकर जो कमु त आऊं वठंदसि। मामी हीअ असांजो नौकर नाहे। यम्मा नौकर के सिंह हूंदा आहिनि छा? आऊं बि सोचां त बानो बेगम हेड़े नांग खे पंहिंजे घर में जाइ की ॾिनी आहे। पर अॼु समझी वियसि त घर में तुम्हें भी नौकर वोकर जी ज़रूरत हूंदी आहे न। भलोड़ चाहे तो ठाही आहे बाबा जो नौकर मिलियो अथव। बानो ॻाल्हि त ॿुध, नौकर भलोड़ अथई आहे, पघार घणी ॾीस बि थी आहे। मिड़े टुकर बोर ते लोड़े पियो हिते। अदी जेकॾहिं सुके पेट ते आहे न, पोइ भेण हाणे मूं ॾांहुं बि त मोकिलीसि न। मूं वटि बि मिड़ई थोरो घणो कमकार करे पघारड़ी बि ॾींदीसांसि। कीअं बा सही आहे न? चङो भेण, हाणे आऊं हलां थी। ॿिए दफ़ा हिन खां जेको आहे न रधो पको कराइजांसि, उहो बि चखण लाइ आऊं ईंदुसि। पोइ सम्झ त छोकिरा, तुंहिंजी नौकरी मूं वटि पकी, तूं मूं वटि पको नौकर थी वियो। अलाह ख़ुशि रखंदई, मोकिलिजांसि हिनखे। अबा तूं हिन माई जो ॻाल्हाइण दिलि में न कजां। न चाची न, मूंखे हिन माईअ जी ख़बर आहे त इहे फुज़ूल ॻाल्हियूं घणियूं ऐं कम जूं ॻाल्हियूं घटि कंदी आहे। अम्मा सच में गुराम गोरची सुठो आहे। मिठल, मां तोसां ऐं लाला सां इन करे मिलण आयो आहियां यार तव्हांजी मूं मथां भलाई आहे। तव्हां ऐं सोट गॾिजी मूंखे ज़ालमनि जे चंबे मां आज़ाद कराए। वरियाम तो मथां असांजो कोप थोरो कोन्हे को। इहो कमु असां आलम खान लाइ कयो। वरियाम आलम खे असां पंहिंजो वॾो भाउ सम्झंदा आहियूं। जेकॾहिं आलम खान असांखे हुकुम कंदो न त असां हलिया वेंदासीं। यकीन कयो त मूंखे छोकिरी जी का बि ख़बर न आहे। मां पाण परेशान आहियां त छोकिरी वई त आख़िर काॾे वई? जेके बि सबूत मिलनि था उन मां इहो ई ज़ाहिर थो थिए त छोकिरी तो गुम कई आहे। मिठल, इहो हिकु इतफ़ाक़ हुयो त जंहिं राति मां शहर वियुसि छोकिरी उन ई राति रेस अकबर खान जी घरां निकिती। वरियाम जेकॾहिं तोखे छोकिरी जी ख़बर बि न आहे त पोइ छोकिरी काॾे गुम थी वई? लाला,
जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त छोकिरी घर मां अकेली निकिरी वई आहे। वरियाम इन छोकरी अकेली घरा काने निकती। मिठल थोरो सोच। एक तरफ सुल्तान वारन जो जिद हुयो त छोकिरी मारी वञे, ऐं ॿियो तरफ अकबर खान जो ज़ोर, ऐं टियों तरफ इन ॻोठ जी रननि जा ताना मेणा। इन्हनि ॻाल्हियुनि खां बेज़ाती छोकिरी मोह कयो आहे। हाणे त का बि ख़बर नथी पए त छोकिरी आख़िर वही काॾे। मां इन करे तव्हां वटि हली आयो आहियां त तव्हां मुंहिंजे तरफ़ खां सोट खे एतबार ॾियारायो। इन चकर मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। 12 महीने बि जॾहिं छोकिरी मूं वटि ज़ाहिर थी त मां सोट जो ॾोही, सोट जी बंदूक ऐं मुंहिंजो सीनो। ठीकु आहे वरियाम, मां आलम सां ॻाल्हाईंदुमि। वरियाम असां ॿई आलम खान खे हक़ीक़त खां वाक़ुफ़ कंदासीं। अलाह कंदो त हू समझी वेंदो। हाणे हीअं तव्हां कयो, हलो तव्हां उतां ते, मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। ठीकु आहे? ठीकु आहे, अच वरियाम।